अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद निज़ामुद्दीन राशिदी। क़िस्त 42। उहो दौरु हिंदू मुअज़्ज़िज़नि जे बि औज जो हो। मंझंदि बि केई ई लखीणा लाल हुआ, ॾिसणा वाइसणा, शानदार ऐं वॾी मान मर्जात वारा। अॼु जॾहिं उन्हनि जूं सूरतूं ऐं सीरतूं यादि पवनि थियूं ऐं उन्हनि पंहिंजे दौर में जंहिं किरदार जो मुज़ाहिरो कयो उन जी यादगिरी अचे थी, तॾहिं सचुपचु त कंहिं दिलि में चूंडी पाए वरिती। सख़्तु दुख ऐं दर्द थिए थो। अगरचे उन्हनि मां केतिरा असांजा सियासी मुख़ालिफ़ हुआ, लेकिन उन हूंदे बि अॼोकनि दोस्तनि खां इख़लाक़ ऐं आदतुनि में, मुरवत ऐं मर्जात में, लॼ ऐं लिहाज़ में हज़ार मरतबा आला, अफ़ज़ल ऐं अरफ़ा हुआ। दीवान भोज सिंह फुलाजराय, शानदार मुड़ुसु, कैंचीअ सां कतरियल सुंहारी, मथे ते मीराणी टोपी, हेठि ते अंग्रेज़ी सूट, शकिल सूरत में नमक, अखियुनि में हया ऐं हिजाब, टालपुरी दौर जे कंहिं परे मुड़ुस जी पियो ॾिख ॾींदो। मुसलमाननि सां उथी वेठीअ में भाइरनि खां वधीक दुश्मनी बि कॾहिं कान कयई। सिंध जे पहिरीं असेंबलीअ जो स्पीकर ऐं सिंध जो नामी वकील स्पीकर जे ज़माने में सखर में फ़ौत थियो। दीवान बहादुर ईसर सिंह, डिघो भूरो, ॾाढो सुहिणो, सफ़ेद सुंहारी, फ़क़ति खाॾीअ ते। वॾो वकील, म्यूनिसिपल जो प्रेसिडेंट, मुसलमाननि जो गहरो दोस्त, को बि भेदभाव मंझसि कोन, लटा अंग्रेज़ी पाईंदो लेकिन ॾाढा क़ीमती ऐं सुहिणे सेबे जा। कराचीअ में कम सां आयो, राति जो दिलि जे दौरे में फ़ौत थी वियो। सुबुह जो इतला मिलियो, संदसि लाश ते वञी बीठासीं। दीवान साहिब सिंह, अडवाणी जे ज़िक्र अज़कार लाइ न त सिटूं न सिफ़ा बल्कि दफ़्तर दरकार आहिनि। ढोलण, ॾाढो ठाहूको मुड़ुसु, उथणी विहणी, लटे कपिड़े, जिनसी अंग्रेज़ी लाड। जंहिं तर्ज़ ऐं तरीक़े ते साहिब सिंह रहियो, जंहिं नमूने क़ीमत जा हिन लटा चोड़िया ऐं माणिया, सखर त ख़ैर पर सॼी सिंध में कंहिंखे मजाल कान हुई। हिंदुनि सां घटि पियल हूंदी हुयसि, दोस्ती रखंदो हो त फ़क़ति मुसलमाननि सां। मिज़ाज जो ॾाढो शुगुफ़्ता हो, वेठो हूंदो हो त वेठो खिलाईंदो, लतीफ़ा ॿुधाईंदो, हर कंहिं ते वेठो लाहिणियूं लाहींदो। मामूली माजिस्ट्रेट त ख़ैर उन्हनि में त अखि बि कान ॿुॾंदी हुयसि। सेशन जज जे कोर्टुनि जा क़ाइदेदानीअ ऐं आॾिन पुछाउनि ऐं तक़रीरुनि जे ज़रिए टीन खड़काए छॾियईं। अंग्रेज़ी ज़ुबान ते न छड़ो कुदरत हुयसि, बल्कि परदे जे अंदरि वेठो ॻाल्हाईंदो त हर को सम्झंदो ॼण अंग्रेज़ पियो ॻाल्हाए। एॾो उचार सही ऐं सुहिणो। हिंदुस्तान पहुची वीचारो वक़्त खां अॻु फ़ौत थी वियो। दीवान बसंत राम, सखर म्यूनिसिपलिटीअ जो आख़िरी शानदार प्रेसिडेंट। नौजवान, दिलि जो सुठो, सूरत जो नेक ऐं सीरत जो ॾाढो सबाझो। पहिरियों फ़क़ति वकील हो, पोइ दीवान साहिब सिंह खे शिकस्त ॾेई म्यूनिसिपल स्टैंडिंग कमेटीअ जो चेयरमैन थियो। उनखां पोइ जॾहिं दीवान बहादुर ईसर सिंह सदारत छॾी, तॾहिं ही पाण प्रेसिडेंट थियो। हिंदुनि जो लीडर हो, लेकिन मुसलमाननि जो यारेगार। प्रेसिडेंटीअ जे ज़माने में मुसलमाननि सां जेके विखां बसंत राम खयूं, से सखर जी तारीख़ जो छा, बल्कि सॼी सिंध जे हिंदू मुस्लिम एकता जो सोनहरी बाब आहिनि। दोस्तीअ में एतिरो मुस्तैद, सचो ऐं सरगर्म मां पंहिंजे ज़माने में हिंदू खां मुसलमान कोन ॾिठो। दोस्ती थी तन मन धन लुटाए छॾींदो। उन में तख़सीस कान, हिंदू हुजे त छा, जे मुसलमान हुजे त छा। दोस्त सभई संदसि अखियुनि जो नूर ऐं दिलि जो सुरूर हुआ। जॾहिं म्यूनिसिपल ॾे हलंदो हो, तॾहिं जेतिरा हिंदू संदसि गॾु हूंदा हुआ, उन खां वधीक मुसलमाननि जो तादादु साणसि गॾु हलंदो हो। सभई सवाली, सभिनी जा मंझसि कम। हाज़ुर साईं, हाज़ुर भाऊ, सभिनी सां कंदो हलंदो। इख़बार नवेसीअ जे ज़माने में असां ते 20 केसनि जूं थियूं। दोस्ती हुई, तंहिं करे दीवान जो फ़र्ज़ु थी पियो त मुफ़्त वकालत करे। भाड़ा भुता, ख़र्च पखा सभु पंहिंजा। केतिरा अहसान कयई, लेकिन पछाड़ीअ ताईं हिकु अहसान जे लाहिण जो बि मौक़ो असांखे नसीबु कोन थियो ऐं आख़िर सखर छॾे हिंदुस्तान हलियो हुयो। राय बहादुर कुंदनदास, कद बुत जो मुख़्तसिर ऐं निहायत नाज़िक ऐं नफ़ीस, तबियत जो नरम रेशम जहिड़ो, दिलि जो सबाझो ऐं ॻाल्हाइण ॿोलाइण में ॾाढो दिलचस्प ऐं वणंदड़। कॾहिं सियासत में बहिरो न वरिताईं। पंहिंजी वकालत सां कमु ऐं दोस्तनि सां कचहरियूं, पोड़ो हो जो हिंदुस्तान हलियो हुयो। पुराणे सखर जो मुखी हीरानंद, डिघो जहिड़ो सरो, ठाहूको मोटियल मुड़ुसु, अंग्रेज़ी लटा पाए, मथे सां बनारसी ॿधी, हर रोज़ु बगीअ में सखर पुराणे खां नए सखर ईंदो, घुमी फिरी वरी मोटी वञी जाइतो थींदो। उन जे ज़माने में सखर में 2 ख़ानगी बगियूं मशहूरु हुयूं, हिकु साईं करम अली शाह जी ऐं ॿी मुखी साहब जी। यादि न आहे, लेकिन असां वारे ज़माने में ई गुज़ारे वियो हो। मरणे परणे भत भाॼीअ में मुसलमाननि सां हमदोश ऐं हमरकाब।
उहे बुज़ुर्ग ऐं उन्हनि खां सवाइ ॿिया केतिरा जवान अधेड़ ख़्वा पोढ़ा उन दौर में सखर मंझि मौजूदु हुआ। जेतोणीकि अॼु संदन नाला दिलि तां लही विया आहिनि, लेकिन संदन ॻाल्हियूं, संदन गुण, संदन सूरतूं ऐं संदन कारनामा अॼु बि दिलि जे फरईअ ते लिखियल ऐं ज़हन जे ख़ज़ाने में महफ़ूज़ आहिनि। सखर में उहे माण्हू ऐं मशाइर हुआ जंहिंजे तुफ़ैल सखर ते जोबन हो, बहार हुई ऐं सॼे सखर में हिकु ज़िंदगी ऐं हिकु चुरपुर हुई। हर को रियां खियां ख़ुशहाल ऐं ख़ुशि ख़याल अहिड़नि फ़रहतुनि में ॼण हमेशह ईदा ऐं बराता आहिनि। रस्तनि, सड़कनि, रंधनि ऐं राहुनि ते रौनक ॾिसी ईंदो वेंदो ख़ुशि ऐं खिलंदो ॾिसी ईअं पियो भाइबो हो गोया शादियुनि जूं बराता आहिनि जेके शहर जे चइनी कुंडनि में हलनि पियूं। शिकारपुरी रोड जी फूह जवानी हुई। सीरूअ जो चौंक छा चइजे, थले जी रौनक ॾिसी रूह में पई ताज़गी ईंदी हुई। आज़ादी मैदान, मासूम शाह जो मुनारो, ल्योकस पार्क, नीम जी लाही, सिटी कोर्ट जी लाही, शाही बाज़ार, वाल्सगंज मार्केट वारो मैदान, रोहिड़ीअ जी पुल ऐं बैराज जी पुल, उहो कहिड़ो हंधु हो जिते सुबुह सांझीअ माण्हुनि जा मेला न हूंदा हुआ। बंदर रोड सखर जे लैंसडाउन ब्रिज खां वठी बैराज जे पुल ताईं शाम जो ॾिसण वटां हूंदो हो। ख़ासि तरह उहो हिसो जंहिंमें सखर जा शाहोड़ ॿधा वापारी थुल्हा पेट कढियूं, धोतीअ जो पलव पासे कयूं, संदलनि ते तूल विहाणनि खे टेक ॾेयूं पिया चिलम जा बुड़का बि छिकींदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं ग़ैर ज़रूरी हवाऊं बि पिया ख़ारिज कंदा हुआ। सॼे ॾींहं जे वापारी उठी वाणी अघनि पाड़ण जा निछेड़ा निबेरा बि उते थींदा हुआ। साम्हूं दरिया जे ॿिए किनारे तां रोहिड़ीअ जे बाग़नि मां ॾखिण जूं हीरा हलंदियूं, सिंधूअ जे सीर सां पाण खे छुहंदियूं, लहरुनि ऐं छोलियुनि सां अख ॿूट कंदियूं, सॼे बंदर रोड खे अची ठारींदियूं। जीअं सिजु लिकंदो वेंदो तीअं झूटा झूलण लॻंदा तव्हांजो सिजु लथो न आहे ऐं सॼो बंदर रोड पर समूरो शहर यख थी वेंदो। हर कंहिंजो रूह रियां खियां सभु कंहिंजा लिंग ठरी पवंदा। सॼे ॾींहं जी कुमाण निकिरी वेंदी ऐं हर को तरावत में अची वेंदो। जॾहिं सखर ते जोबन हो तॾहिं मरहूम न्याज़ जे शहरो सुखनि ते बि जवानी हुई। छड़ी जवानी न पर फूह जवानी। पाण बि जवान त शहर बि जवान, ख़्याल बि जवान त नज़र बि जवान। सखर खे पंहिंजे उन जोबन वारे ज़माने में न्याज़ जे जवान शहरनि जे जोत झटण जो मौक़ो मुयसरु थियो। पढ़ंदड़नि खे ज़रूरु ख़्यालु हूंदो त असुलु किसो शुरू थियो न्याज़ मरहूम जे कज़े जो। ही ॿियूं सवें ॻाल्हियूं विच में किथां अची वियूं। लेकिन चवंदा आहिनि खोश तराने बाशुद के सरे दिल बरां गुफ़्ताए आयत दरे हदीसे दीगरां। सो जेसीं हदीसे दीगरां न थींदी तेसीं सरे दिल बरां सऊं ई न थींदो। असां सवाइ उहे सभई दास्तान बि त पंहिंजनि जा ई हुआ, दोस्तनि जा, शाइरनि जा, ॾिठलनि जा, वाइठलनि जा, लाड़काणे जा किसा, सखर जा दास्तान, उन दौर जो सॼो माहौल, हाल ऐं अहवाल, मंज़र ऐं पस मंज़र, जंहिंमें न्याज़ हो, जंहिंमें न्याज़ शाइरी कई, जिते ऐं जन सां न्याज़ रहियो, आख़िर जेसीं उन समूरे दौर ऐं अहद ते नज़र न कई वेंदी तेसीं संदसि शाइर जे मुहरकात जो पतो कीअं पवंदो। न्याज़ जे शहर में जेको रस ऐं राज़ आहे, जेका जवानी ऐं उमंग आहे, उन जा असबाब कीअं मालूम थींदा। कहिड़नि संगतियुनि ऐं कहिड़नि साथियुनि में संदसि उमिरि गुज़री ऐं उन ज़माने ऐं उन दौर ऐं उन समय जो कहिड़ो रंग रूप हो, उहे सभई तस्वीरां ज़रूरु ज़हन में विहारणियूं आहिनि। तंहिं करे जेकॾहिं सरे दिल बरां दरकार आहे त हदीसे दीगरां खां सवाइ न चारो न चाढ़ो आहे। ॿी हालत में जेकॾहिं न्याज़ जी फ़क़ति सवान्य बयानु करणी हुजे हा त हूंद उहा त चंद सिटुनि में पूरी करे सघिजे थी। मसलन न्याज़ अली नालो न्याज़ तख़लुस, वालिद जो नालो मोहम्मद आचर, असुलु लाड़काणे जो वेठल, 18 अक्टूबर 1892 ईस्वीअ में ॼाओ ऐं 12 नवंबर 1959 ईस्वीअ जो फ़ौत थियो। पहिरीं लाड़काणे मदरसे में मास्तर थियो। उन जंहिं वक़्तु डॉक्टर दाऊद पोटरो अञा 3-4 दर्जे में हो ऐं मोहम्मद अयूब खोड़ो बि 3 दर्जे में हो। उहा नौकिरी छॾे न्याज़ पोइ रेवेन्यू खाते में आयो ऐं तरक़ी करे वञी मुख़्तार कारीअ ते पहुतो,
जितां अक्टूबर 1947 ईस्वीअ में रिटायर करे अची घर में मकीन थियो। बसि इहा न्याज़ जी सामान्य आहे, बिल्कुलु मामूली ऐं आमी, जंहिंमें वर वकड़ कोन, बल्कि सही सिधी जे शाइरी न करे हा त ॾांहुंसि केरु तवजो करे हा। कंहिंखे पई आहे जो लाड़काणे जे नवाज़ अलीअ ॾे ध्यानु ॾिए। केतिरा ई आचर खान थिया हूंदा जिन खे केई नवाज़ अली ॼावा हूंदा, हज़ारे मुख़्तियार कार थी मुआ हूंदा। कंहिंखे गती पई आहे जो उन्हनि खे वेही यादि करे। ज़मानो कंहिंजो यार थोरो ई आहे। नवाज़ अली न्याज़ हो, सिंधीअ जो शाइर हो ऐं असांजे फ़नकारनि में चोटीअ जो फ़नकार हो। तंहिं करे मूंखे ज़रूरत पई आहे जो संदसि ज़िक्र वेठो करियां। संदसि छा, बल्कि संदसि शाइरीअ जो, ऐं उन करे ई लाज़िम आहे त संदसि दौर जो खाको पेश कजे, याने संदसि शाइरीअ जो पस मंज़र साम्हूं आणिजे। अलगरज़ सखर जी अहिड़ी रूह परवर ऐं राहत रसाईंदड़ दौर में, जॾहिं त अञा न कंहिंजे दिलुनि ते दाग़ रसिया हुआ, न कंहिंजे सीने में सोज़ पैदा थी हुई, न अञा कंहिंखे ॾुख ऐं सूर ई रसियो हो, ऐं न उन्हनि ॾुखनि ऐं सूरनि नासूर जी शकिल अख़्तियार कई हुई। सभु को ख़ुशि रहिया कयां, कंहिंखे कंहिंजी ॻणती कान। असांखे अची ख़्यालु थियो त को वॾो मुशाइरो कराइजे। जिते मूं जमा जो सीगो इस्तेमालु कयो आहे, उते मुराद असां ॿिनि भाइरनि मां आहे, राशिदी साहब ऐं राकिम। मोहम्मद इसाक़ ख़ान मरहूम बिहाओ कई, कन संगतियुनि बि दिलि बदिराई। अलबत नज़र अली ख़ान टुॿीअ में अची वियो हुयो, मुड़ुसु दूर अंदेश ऐं दूर रस। लाड़काणे जा शाइर बि अचणा हुआ। उन्हनि जे रहाइण, मानी खाराइण ऐं ख़िदमत चाकरीअ जो बि मामिलो दरमियान हो। सो बिना सोचे सम्झे जे ईअं हाओ करे संदसि पॉलिसीअ मूजिबि सरासर ना आक़िबत अंदेशी हुई। केतिरनि ॾींहंनि जे सलाह मशवरे पुॼाणा, जॾहिं महिमाननि जे रहाइण ऐं खाराइण जो ॿार ॿियनि जे कुलनि ते पइजी वियो, तॾहिं आगा साहब मरहूम वॾो टहक ॾेई फरमायो त आगा मुंहिंजा, वाह जो लय थींदी। बज़ाहिर त मुशाइरे जी तहरीक जो मिजाज़ी सबबु उहो ई हो त सखर जे माहौल में मुशाइरा कराए हिकु अदबी ज़ौक़ पैदा कजे, लेकिन दरपर्दे जेको हक़ीक़ी सबबु हो सो को और हो। पढ़ंदड़ वरी ख़्यालु कंदा त वरी विच में ॿियूं गोबियूं लॻनि, पर छा कजे, जेसीं असुली किसे जा सभई पहलू बयानु नथा कजनि, तेसीं ॻाल्हि न मुकमिल थिए थी, न रस रखी बीहे थी। दरअसल किसो ही आहे त उन ज़माने में सखर जे खोजनि वारे पाड़े में हिकु निहायत ई हसीन ऐं जमील जवानड़ो रहंदो हो, जंहिं लाइ नज़र अली ख़ान जी राय हुई त क़बूल सूरत आहे ऐं अञा शकर पशम कोन थियो आहे। उहो इस्तलाह ज़फ़र अली ख़ान जे चवण मुताबिक़ नस्ली लिहाज़ सां अफ़गानियुल असुल आहे, याने ठेठ पठाण को। शकर पशम उन ई छोकर खे चइबो आहे जंहिंखे अञा रीख न लथी हुजे, बल्कि गलनि ते छड़ी सावल हुजे, जंहिंखे ईरानी आशिक सब्ज़ा ख़त चवंदा आहिनि। मतिलब त मिजाज़ कमाइण जे बिल्कुलु मुनासिब मौज़ू न आहे। सिंध ज़मींदार जे दफ़्तर ऐं सिंध ज़मींदार जे इदारे सां उन इहे छोकर जा तमामु गहरा तालुकात हुआ। ख़ुदा बख़्शेस नज़र अली ख़ान मरहूम जेतोणीकि सख़्तु मुतक़ी ऐं परहेज़गार हो, ताहम तबियत जो बि ॾाढो शुगुफ़्ता ऐं ज़िंदह दिल हो। कंहिं दिलपसंद छोकर सां दोस्ती रखण या उन में दिलचस्पी वठण में खेसि को बि एतिराज़ न हो, न उन में खेसि का कबाहत नज़र ईंदी हुई। बाक़ी रही लोक लजा, सो जेकॾहिं नियत नेक आहे त उन जो भउ भोलो न आहे। जॾहिं नज़र अली ख़ान उन ई मसइले जे जवाज़ में तकरीर कंदो हो, तॾहिं तसौफ़ जी समूरी तारीख़ आणे अॻियां रखंदो हो। मजासुल अशाक खां वठी मुनस जान ताईं, लिसानुल ग़ैब जे तर्क शिराज़ीअ खां वठी मौलाना जामीअ जे बलोहे अवल अल्फ़े बेतान ख़्वानी जे क़ुरान दरसे ख़्वादन के तवानी ताईं वञी पहुचंदो हो। मरहूम खे ब्लड प्रेशर जी शिकायत हुई। जॾहिं उहो नौजवान दरवाज़े खां ईंदो हो, उन वक़्तु जज़्बे में खून जी हिरारत वधी वेंदी हुअसि ऐं सॼो चहिरो सुर्ख़ थी वेंदो हुअसि। उन वक़्तु मरहूम जे मुंहं ते जेका मुर्क नमूदार थींदी हुई, सा संदसि दिलि जी सची नुमाइंदगी कंदी हुई। शाह हुसैन बयकराए मोतूफ़ी 911 हिजरी सां मनसूब थियल किताब, जंहिंमें सूफ़िया किराम जे मुआशिक़नि जा मज़ेदार किस्सा लिखियल आहिनि। हज़रत अबुल मुआली लाहौरी
मतूफ़ी 1024 हिजरी जो नंढड़ो रिसालो जंहिंमें पिणु मिजाज़ जा के किसा ॾिनल आहिनि। लिसानुल ग़ैब जो नालो अची वियो आहे त ॿियो हिकु किसो बि दिलि ते तरी आयो आहे। जॾहिं मिजाज़ जे साज़ ते न लॻो आहे त कुझु ॿियो बि ॿुधी वठो, मौक़ियो उहो ई आहे। उन खां पोइ वरी नवां सवां थी अॻिते अलाह तौर कंदासीं। सिंध ज़मींदार जे दफ़्तर मथां हिकु हिंदू वकील रहंदो हो, जंहिंजो छोकर बि क़यामत खां कमु कोन हो। ॾाढो मली चहिरो, ॻाल्हाइण में मेठाज, हलण में हिकु अदा, नक नक्शो सुहिणो, वार ॾाढा वणंदड़। उन्हनि जूं कुझु गचा हमेशह पेशानीअ ते पयूं लहर हणंदियूं हुयूं। दर हक़ीक़त वारनि जे उन्हनि ई चंद गचुनि सभ खां पहिरीं नज़र अली ख़ान जे निगाहुनि खे छिकियो, वरना खेसि एॾां ख़्वाबो ख़्याल बि कोन हो त को मिजाज़ जे मारुनि ॿियो दाम बि बिन ई वट पासे में विछाए छॾियो आहे। मामिलो हिंदुनि जो हो, जिन खे नज़र अली ख़ान सां दिलचस्पी त कान, पर मुर्गो ई खांसि परहेज़ हुई। आख़िर वॾी जिदोजहद बाद छोकर जे पीउ सां संगत रखियईं। उन खां पोइ खेसि उन ते आमादा कयईं त छोकिरे खे अंग्रेज़ीअ सां गॾु फ़ारसी बि पढ़ाए, जंहिंजे ट्यूशन जो ज़िमो महज़ दोस्ती ऐं पाड़े जे लिहाज़ ख़ातिर नज़र अली ख़ान पाण ते हमवार कयो। तीर निशाने ते वेठो, दाव पूरो लॻो, बाज़ी जीतजी वई। ब मकतबे मैरूद तुफ़ले परीज़ाद, मुबारकबाद मर्गे नोब उस्ताद। दर्स जी शुरूआत हाफ़िज़ जे हेठिएं बैत सां थी के दहदे दस्त ऐने गरज़ या रबे कहे हम दस्तान शोनद, ख़ातिरे मजमुए मां ज़ुल्फ़े परेशान शमा। हिंदुस्तान ख़ातिर मजमू ऐं ज़ुल्फ़े परेशान जूं मानाऊं मुख़्तलिफ़ सूरतुनि में वर ॾियो नज़र अली ख़ान पियो सम्झाईंदो हुयुसि। अॼु उन ई वाक़िए खे साल थी विया, न उहो चंदीराम रहियो आहे जंहिंखे प्यार मां असां सभु चंदू सॾींदा हुआसीं, ऐं न उहो आगा मरहूम ई रहियो आहे। अॼु जॾहिं उहो मंज़र यादि पवे थो, ॼण दिलि जा ॻच ॻरियो था पवनि। कहिड़े न नादर नमूने पियो सम्झाईंदो हुयुसि। पढ़ाइण में केतिरी न तवालत कंदो हो, जीअं भल कुझु वक़्तु वटसि वेठो हुजे। केतिरी न मथसि कैफ़ियत हूंदी हुई, केतिरो न संदसि मथां रोब चढ़ियल हो। कीअं न तमन्नाउनि भरियल अखियूं मथे खणी वरी झट में हिजाब खां हेठि करे वठंदो हो। यकसाई चंदूअ जे चहिरे खे ॾिसण जी न का संदसि अखियुनि खे तवानाई हुई, न संदसि दिलि खे हिमत हुई। मतिलबु त संदसि आलम ॾिसण वटां हूंदो हो। उन वक़्त त खिलंदा हुआसीं, लेकिन अॼु ॼण ॾुख पियो थिए। हाफ़िज़ जे उन ई ग़ज़ल जा शेर जॾहिं मरहूम सुर ऐं सौज़ सां पढ़ंदो हो, उन वक़्तु न छड़ो संदसि दिलि में महशर ऐं मातम हूंदो, लेकिन असां बि उन जी सदाए बाज़गश्त पंहिंजे दिलनि में पिया ॿुधंदा हुआसीं। चवंदो हो, अज़्म दीदार नो दारद जाने बर लबे आमदा, बाज़े गर्दद या बरे आयद, चेस्त फरमाने शमा, दिल खराबिए में कुनद दिलदारे रा आगहे कुनीद, ज़ेनहार ऐ दोस्ताने जाने मनो जाने शमा, गरचे दोरयम अज बसाते कुर्बे हिम्मत दोरे नीस्त, बंदा शाहे शमा ईमो सना ख्वान शमा। दौरेदार अज खाको खून दामन चो बर्मा बगुजरी, कांदरीन रह कुश्ताए बसियारे नद कुर्बान शमा। नज़र अली ख़ान जे उन ई मिजाज़ी मकतब मां छोकिरे खे जेकॾहिं पिणसि जल्द उथारे न वञे हा त न छड़ो मुदीरनि बल्कि सिंध ज़मींदार जे सरदबीरनि जो झुॻो बि झण थी वञे हा। ख़ैर उहो वाक़ियो त पोइ जो आहे, जॾहिं जाइ जे मालिक 3 सालनि जी मसवाड़ जी असां ते दावा कई ऐं असां सेलाटिन जे पाड़े वारी जॻह ख़ाली करे उन ई जाइ में वञी वेठासीं, जिते विचें दरवाज़े जे मथां मरहूम सिंध ज़मींदार जो उहो ई ग़ालिबन पुराणो बोर्ड अॼु बि लड़की रहियो आहे। ऐं सालनि अयामनि पुॼाणा अॼु बि कॾहिं कॾहिं हवा जे झूटनि ते खड़के ईंदड़ वींदड़ जो तवजो पाण ॾे छिकाए ज़ुबान हाल सां पियो पुकारे, वो जो बेचते थे दवाए दिल वो दुकान अपनी बढ़ा गए। उन ई दौर में मौलाना मुर्तज़ा अहमद ख़ान मुकेश मरहूम ऐं मरहूम चराग हसन हसरत पहिरियों शहबाज़ पोइ अहसान कढी, जंहिं ते बजाए एडिटर जे लिखंदा हुआ
मुदीर सरदबीर। इनकलाब अख़बार में हूंदो इदारा तहरीर उहे इस्तिलाह अल हिलाल खां पोइ उन दौर में हिननि लाइ मख़सूस थी विया। उहो किसो त मौक़े जे मुनासिबत सबबि विच में अची वियो। असुलु ॻाल्हि शाइरीअ जे सिलसिले में छेड़ी हुईसे उन छोकर जी जेको खोजन जे पाड़े में रहंदो। नज़र अली ख़ान जी साणस बि ॾाढी दिलचस्पी हुई। हिक तरफ़ खेसि ॾिसी संदसि दौरान खून तेज़ थी वेंदो ऐं ॿिए तरफ़ जेसीं हू वेठो हूंदो तेसीं पाण निमाज़ लाइ बि कोन उथंदो। अहिड़नि ई वक़्तनि ते इस्लाम जी ॾिनल सहूलियतनि मां मरहूम फ़ाइदो वठंदो। उहा बि त वॾी सहूलियत हुई जो निमाज़ क़ज़ा पढ़ी सघिजे थी। नज़र अली ख़ान जे एतिरे अनहमाक हूंदे बि छोकिरे जी पंहिंजी उहा दावा हूंदी हुई त हिन जी दोस्ती महज़ राशिदी साहिब सां आहे, मुंहिंजे वॾे भाउ, ऐं हू प्रेस में जेको अचे थो सो फ़क़ति साणस मिलणु, ॿियनि सां संदसि खुली ॻाल्हाइणु छड़ो इख़लाक़ न आहे। छोकर जे उन ई दावा खे जनाब राशिदी साहिब बि रद्द कोन ॾींदो हो। दिलनि जो पारखू त आहे अलाह, उनखे ख़बर त असुलु मामिलो छा हो। उहो छोकिरो हिकु त पंहिंजे सिरी वॾो फितनू हो। वेतर कॾहिं कॾहिं शहर बि चवंदो हो ऐं पढ़ंदो बि ॾाढो लय ऐं अंदाज़ सां हो। उहो ई त सबबु हो जो अल वहीद खां पोइ मुस्लमाननि जी नंबर ॿिए क़ौमी इदारे जा अहलकार मिजाज़ में मुब्तला थी पिया हुआ। सखर में मुशाइरे सॾाइण जो हक़ीक़ी सबबु हो उहो छोकिरो। असुल में हिन खे ई पंहिंजे हुस्न सूरत ऐं हुस्न कलाम जो मुज़ाहिरो करणो हो, जंहिं करे असां सभिनी आल सिंध मुशाइरे जो वठी मामिरो मचायो। तारीख़ जो ऐलान थियो, दावतूं ॾिजी वयूं, इंतिज़ामिया कमेटी ठही वई, रहण ऐं खाइण जो बिलो कयो वियो। हिकु ॾींहुं ओचितो नज़र अली ख़ान सड़ा खामा कंदो अची मथां बीठो। चपनि ते ख़ुश्की, मुंहुं तमामु गंभीर, अखियुनि में सुर्ख़ डोरा, टोपी हिक तरफ़, कोट ॿिए तरफ़, जुती पेरनि मां लाहे आराम कुर्सीअ ते किरी पियो। चए ख़ुदा जी मार पएव, छोकर दोस्त अव्हांजो विच में वेल मां मिसकिन लाइ थी वियो। असां सभु वाइड़ा जॾहिं ठरियो तॾहिं मालूम थियो त लाड़काणे जा न फ़क़ति सभई शाइर ते आया, बल्कि केतिरा ॿिया मुअज़्ज़िज़ बि अची रहिया हुआ। ॻोठाई जो आया थे सो ॿियो न तॾहिं बि चांहि पाणी करण त नज़र अली ख़ान खे ज़रूरु जुगाईंदो, जे न करे त उमिरि लाइ कंधु हेठि मेणे हा बि अखियूं सदाई लॼी। बसि इहो हो उहो वेल जंहिंजे करे नज़र अली ख़ान आराम कुर्सीअ ते पाण छॾे सऊं थी पियो हो। उहा असुल शनाख्त हुई उन कंजूसीअ जी, जंहिंखे मरहूम असराफ़ न करण वारी शरई दफ़ा हेठि आणे जाइज़ बल्कि लाज़िम बणाए छॾियो हो। कंजूसीअ जो किसो आयो त उनजो तफ़सील ॿुधण ऐं ॿुधाइण वाजिबी आहे, पोइ था अॻिते वधूं। असां वटि प्रेस में बोरची कोन हूंदो, उनजे पघार जो मसइलो त पोइ छिड़े। पहिरीं त असां मानीअ ते जॾहिं एतिरो ख़र्चु कयूं जंहिं लाइ बोरचीअ जी ज़रूरत पवे, कॾहिं तूरियुनि जी भाॼी, कॾहिं साई पालक उन में हुरबो बि गॾियल, कॾहिं रूह सट ॾिए त मरीड़े जी मुठ उन्हनि भाॼियुनि सां, कॾहिं मानी त कॾहिं चांवर। मानीअ जे उन ई मेनूअ जो नालो आगा साहब रखियो हो, नीम नाम सिहत जान। अहिड़ी मुख़्तसर मामले लाइ कहिड़ा वेही बोरची रखजनि। कॾहिं आगा साहब पाण तयारु करे वठंदो ऐं कॾहिं मां। कंहिं वक़्तु ॿई कम में हूंदा हुआसीं त कंहिं कंपाज़िटर जे ज़रिए सर अंजामीअ जी सूरत निकिरी ईंदी हुई। दरअसल रूह त आख़िर इंसानी हो, पेट त नेठि ॿियनि माण्हुनि जहिड़ो हो। नफ़्स खे बि उहे ई ख़्वाहिशूं हूंदियूं हुयूं जेके ॿियनि जे नफ़्स खे थियनि थियूं। दिलि बि उहा ई सद कंदी हुई जेका ॿियनि जी दिलि कंदी हुई, लेकिन पैसो सॼो आगा साहब जे हवाले। उहो पाण कंजूस, मार्केट बि उहो वञे, बोरची हुजे कोन, गोश्त ऐं कुकड़ कीअं अचनि, कीअं पचनि। दाल जो नालो रखियो हुआईं दावत शिराज़। जॾहिं दाल पचंदी हुई तॾहिं मरहूम खिली टहक ॾेई चवंदो हो, आगा मुंहिंजा सुभान अल्लाह, अॼु दावत शिराज़ आहे, मौजां कबियूं। मुंहिंजी पघार 50 रुपया सा बि मिले कान, तंहिं करे लाचार नीम नान सिहत जान वारे नुस्खे ते अमल करणो पवंदो हो। बाक़ी रहियो आगा साहब, सो दरअसल त बखुल सबबि भाॼियूं वापराईंदो हो, बज़ाहिर बहानो कंदो हो ब्लड प्रेशर जो। हालांकि उहो ब्लड प्रेशर जेको पंहिंजे ख़रीद कयल गोश्त खाइण सां वधी वेंदो हो, उन ई वक़्तु बिल्कुलु नॉर्मल थी वेंदो हो जॾहिं साईं करम अली शाह या कंहिं ॿिए दोस्त वटां रदल मानी ईंदी हुई,
जंहिंमें पुलाव जे पहलूअ में भोननि ऐं शबीननि जा रकाब रखियल हूंदा हुआ, या जॾहिं किथे दावत ते वेंदा हुआसीं उन वक़्तु बि घरां निकिरंदे ई नज़र अली ख़ान जो प्रेशर नॉर्मल ते अची वेंदो हो। चिटो यादि न आहे, लेकिन ज़मानो गुज़री वियो। रध पचा कंदे ऐं लूणक मरीड़ो खाईंदे हिकु ॾींहुं सुबुह जो साजोर ॾिसां त आगा साहब लुॾंदो अचे थो। हिकु माण्हू बि संदसि पुठियां आहे, जंहिंजे हथ में छली आहे। आगा साहब मार्किट करे मोटी आयो ऐं ईंदे वाट तां मदरसे दारुल हुदा ठेड़ीअ जो हिकु मफ़रूर थियल शागिर्द बि बतौर बोरचीअ जे हथ कयूं आयो। अचण सां वाधाई ॾेई चयाईं, आगा मुंहिंजा हाणे मथे हेठां विहाणू ॾेई सुम्ही रह।